जी नाज़िम, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे चऊं था भली कार ऐं पाण ॻाल्हि ॿोल करे आया हुआसीं कराची जे मुख़्तलिफ़ तबक़नि जी छा सूरत हाल रही ॾखण ज़िले में 2018 में। हाणे 2024 में उन्हनि ज़िलनि में सूरत हाल छा आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी काफ़ी एक्टिव आहे ऐं उन्हनि जी क़यादत जूं मुख़्तलिफ़ अॻवाननि जूं दावाऊं बि साम्हूं अचनि पियूं। पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं साउथ ज़िले में, जीअं गुज़िरणी पाण ओलह ऐं क्यामाड़ी ज़िलनि ते ॻाल्हायोसीं त जेके मुख़्तलिफ़ तक आहिनि ऐं वाध बि थी आहे कुझु तकनि जी, ऐं कहिड़ा कहिड़ा उम्मीदवार जेके हिन मैदान में लथल आहिनि, उन्हनि जी पोज़ीशन कीअं आहे। सो अॼु पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं साउथ जे हवाले सां। ऐं पहिरियों तव्हांखे ॿुधायोसीं NA 200 हो 46 ऐं 47। ज़ाहिर आहे हाणे जेके नयूं तकबंदियूं थियूं आहिनि त नंबर जेके आहिनि उहे बि हेठि मथे थिया आहिनि। सो हिननि तकनि ते हींअर जेके नंबर आहिनि, नंबरिंग उन्हनि खे छा ॾिनी वई आहे, उहे अपडेट बि अव्हां सां शेयर कंदासीं। गॾोगॾु मुख़्तलिफ़ जेके सूबाई तक आहिनि उन्हनि जी सूरत हाल छा आहे, पाण उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त हींअर कहिड़ा उम्मीदवार जेके आहिनि उहे मैदान में लथल आहिनि। ज़ाहिर पीपल्स पार्टी ऐं MQM जा अॻवान त एक्टिव आहिनि ई आहिनि, उन सां गॾोगॾु TLP वारो जेको फैक्टर हो 2018 में, हींअर उन जी सूरत हाल कीअं आहे। PTI जा जेके उम्मीदवार आहिनि उहे आज़ादु उम्मीदवार जी हैसियत में इलेक्शन में हिसो वठनि पिया ऐं गॾोगॾु उन्हनि खे मुख़्तलिफ़ जेके चैलेंजिस आहिनि उहे दरपेश आहिनि। पार्टी जेका आहे धड़ाबंदी जो शिकार बि आहे, न रुगो सिंध में पर ख़ैबर पख्तूनख्वा मां बि इहे ख़बरूं अचनि पियूं त उते बि मुख़्तलिफ़ धड़ा उन्हनि जा ठही विया आहिनि। शबीर लाशारी साहब धरती TV जा ब्यूरो चीफ आहिनि कराची में, उहे असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। लाशारी साहब, असीं ॻाल्हि ॿोल करे आहियूं जीअं मुख़्तलिफ़ तकनि ते पाण नाज़रीन खे अपडेट कंदा आहियूं। काल्ह पाण क्यामाड़ी ऐं ओलह ज़िलनि ते ॻाल्हायो, अॼु पाण साउथ यानी ॾखण ते ॻाल्हायूं पिया। ऐं असांखे क़ौमी असेंबली जा 2018 में हिन ज़िले में 2 तक हुआ, NA 246 ऐं 47, जिते बिलाल भुट्टो ज़रदारी खे जेको आहे सो जंहिं अंदाज़ सां हारायो हुयो, पीपल्स पार्टी जो इहो इल्ज़ाम आहे त हू 3 नंबर ते आया हुआ। TLP जो उम्मीदवार 2 नंबर ते आयो हो NA 246 ते, ऐं शकूर शाद साहब PTI जा उम्मीदवार कामयाब थिया हुआ। हिन तक ते हींअर सूरत हाल छा आहे, हिन तक जो हींअर नंबर छा आहे, पोइ पाण ईंदासीं NA 247 ते। जी बिल्कुलु नसीब साहब, जीअं अव्हां ॿुधायो त पंहिंजो कराची जो ॾखण ज़िलो इंतिहाई अहम ज़िलो आहे, छाकाणि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो लियारी गढ़ रहियो आहे ऐं लियारी हिन ई जेको आहे ज़िले में आहे। हिन वक़्तु हिन तक में जेके क़ौमी असेंबली जा तक हिन ज़िले में क़ौमी असेंबली जा 2018 में 2 तक हुया। हाणे हिकिड़ो तक जेको आहे वधी वियो आहे ऐं टोटल 3 तक थी विया आहिनि। 2018 में ही तक इन जेको 246 हुयो ॾखण कराची लियारी वारो तक, हाणे ही NA 239 थी वियो आहे। हिन तक जी टोटल आबादी जेका आहे उहा 7,84,497 आहे। टोटल रजिस्टर्ड वोटर आहिनि 4,22,081। इन तक में लियारी, मिर्ज़ा आदम खान रोड, बगदादी, मूसा लेन, बिस्मिल्लाह कॉलोनी, शाहबेग लेन, हाजी जुम्मा रोड, यूसुफ हारून, कोयला गोदाम, लाइट हाउस ऐं KMC वर्कशॉप वारा जेके इलाइक़ा आहिनि उहे अची वञनि था। हिन वक़्तु हिन तक ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां सरदार नबील गफूर उम्मीदवार आहे, जेको इंतिहाई मज़बूत उम्मीदवार सम्झो पियो वञे। हुनजे मुक़ाबले में शकूर शाद जेको गुज़िरियल इलेक्शन में PTI जो उम्मीदवार हो, उहो हिन वक़्तु लियारी अलायंस जे नाले सां आज़ाद उम्मीदवार तौरु चूंड विड़ी रहियो आहे। ऐं JUI जे तरफ़ां फज़ल रहमान मौलाना नूरुल हक़ जे नाले सां उम्मीदवार मैदान ते आहे। जमायत इस्लामी PTI जो यासिर बलोच नाले उम्मीदवार जेको आहे उहो मैदान ते लथल आहे। TLP जो शर्जील गोपलाणी हिन जेको आहे तक ते मैदान में लथल आहे। अच्छा, जंहिं तक जी वाध थी आहे उनजो नंबर बि असां सां शेयर कजो ऐं कहिड़ा इलाइक़ा उन में अची वञनि था। जी बिल्कुलु, ही तक NA 241 जेको आहे उनजी वाध थी आहे ऐं ही तक जेको आहे उन में PS 109 ऐं PS 110 सूबाई तक अची वञनि था। हिन जी टोटल आबादी जेका आहे उहा 7,61,882 आहे। टोटल रजिस्टर्ड वोटर जेके आहिनि उहे 4,62,512 आहिनि। हिन तक में सिंध मदरसा, आराम बाग, सिटी, रेलवे कॉलोनी, गाड़ी खातो, ब्रंस रोड, जोड़िया बाज़ार, पाकिस्तान चौक, हिजरत कॉलोनी, दिल्ली कॉलोनी, क्लिफ्टन कैंटोनमेंट, डिफेंस CBU वारा इलाइक़ा जेके आहिनि उहे अची वञनि था। हिन तक ते बि पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां मिर्ज़ा अख्तियार बेग, MQM जे तरफ़ां डॉक्टर फारूक सत्तार ऐं PTI जे तरफ़ां आज़ाद उम्मीदवार जी हैसियत में खुरम शेर ज़मान ऐं 10 खां वधीक आज़ाद उम्मीदवार जेके आहिनि उहे मैदान ते लथल आहिनि। ठीकु, गॾोगॾु हाणे हीउ जेको तक हो NA 247 उनजे हवाले सां ॿुधाइजो त उनजो नंबर पोइ हाणे छा 40 थो बीहे 240, ऐं उते कहिड़ा उम्मीदवार मैदान ते लथल आहिनि? जी बिल्कुलु, NA 247 जेको हुयो हाणे NA 240 थी वियो आहे। हिन तक जी टोटल आबादी 7,82,762 आहे ऐं टोटल रजिस्टर्ड वोटर जेके आहिनि उहे 3,85,971 आहिनि। हिन तक में न्यू कुंभारवाड़ा, कलाकोट, सिंगू लेन, नवा लेन, गार्डन वेस्ट, धोबी घाट,
उस्मानाबाद पाकिस्तान क्वार्टर, नश्तर रोड, राम स्वामी मंदिर, रणछोड़ लाइन, पान मंडी, खारादर, कोठारी गार्डन ऐं डेंसो हॉल वारा इलाइक़ा अची वञनि था। इन तक ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी तरफ़ां सलीम मानवी वाला ऐं पीटीआई जो हिमायती याफ़्ता आज़ाद उम्मीदवार रमज़ान घांची, एमक्यूएम जो अरशद वोरा ऐं 7 खां वधीक ॿिया आज़ाद उम्मीदवार जेके आहिनि उहे मैदान ते लथल आहिनि। अच्छा, हाणे सूबाई तकनि बाबति बि असांखे ॿुधायो त 2018 जूं जेके चूंडूं थियूं हुयूं या जेका तकबंदी हुई उन हिसाब सां कराची साउथ जा जेके सूबाई तक हुआ उन्हनि जो तादादु 5 हो। हाणे जॾहिं नयूं तकबंदियूं थियूं आहिनि त सूबाई तकनि में का वाध थी आहे या घटिताई थी आहे? न, बिल्कुलु सूबाई तक 2018 में बि 5 हुया ऐं हिन वक़्तु जेके तकबंदियूं थियूं आहिनि उनमें बि ॾखण ज़िले में 5 तक ई आहिनि। PS 100 जेको आहे 6 खां 110 ताईं टोटल 5 तक आहिनि। PS 106 जेको आहे उहो हाणे PS 107 ॾखण कराची बंदि थी वियो आहे ऐं हिन जी जेका हिन जा जेके इलाइक़ा आहिनि उनमें लियारी वन, लियारी आगरा ताज कॉलोनी, बिहार कॉलोनी, रांगीवाड़ा, मिर्ज़ा आदम खान रोड, बगदादी, मूसा लेन, हिन जी टोटल जेका आबादी आहे 4,84,403 ऐं टोटल रजिस्टर्ड वोटर जेके आहिनि 2,27,787 आहिनि। जी। अच्छा, PS 108 2018 में हुयो, हाणे त 107 थी वियो हूंदो, उन बाबति छा सूरत हाल आहे? नई तकबंदीअ खां पोइ वोटरनि जो तादादु वधियो आहे, घटि थियो आहे, ऐं कहिड़ा कहिड़ा उम्मीदवार ऐं जमायतूं आहिनि जेके इलेक्शन जे हिसो पियूं वठनि? जी बिल्कुलु, जीअं तव्हां ॿुधायो PS 108 जेको 2018 में हुयो उहो हाणे PS 107 थी वियो आहे। हिन में बगदादी, शाह बेग लेन, हाजी जुमा रोड, यूसुफ हारून रोड, कोयला गोदाम, न्यू कुंभार वाड़ा, लाइट हाउस वारा इलाइक़ा अची वञनि था। हिन जी टोटल आबादी 4,65,448 ऐं टोटल रजिस्टर्ड वोटर 2,50,937 आहिनि। हिन में पाकिस्तान पीपुल्स पार्टी तरफ़ां यूसुफ बलोच, सेनेटर यूसुफ बलोच उम्मीदवार आहे ऐं उन खां अलावा जमायत इस्लामी जो महमूद ईसा, TLP जो सैयद उसामा कादरी ऐं PTI जो हिमायती याफ़्ता आज़ाद उम्मीदवार ख़ालिद रानी ऐं 5 खां वधीक ॿिया मुख़्तलिफ़ पार्टियुनि तोड़े आज़ाद उम्मीदवार जेके आहिनि उहे मैदान ते लथल आहिनि। जी। अच्छा, 108 जा जेके अपडेट आहे उहा बि असांखे ॿुधायो। नई तकबंदीअ खां पोइ नंबरिंग जेका आहे चेंज थी वई आहे। 2018 में PS 109 हुयो ऐं हाणे 108 थी वियो आहे। उते छा पोज़ीशन आहे, कहिड़ा कहिड़ा उम्मीदवार आहिनि, ऐं इहो बि ॿुधायो त वोटरनि जो जेको तादादु आहे उन में का घटि वधाई थी आहे? जी बिल्कुलु, PS 8 जेको ॾखण ज़िले जो तक आहे उनमें गार्डन, धोबी घाट, उस्मानाबाद, पाकिस्तान क्वार्टर, राम स्वामी मंदिर, रणछोड़ लाइन, पान मंडी, मिलत नगर वारा इलाइक़ा अची वञनि था। हिन जी टोटल आबादी 4,66,426 ऐं टोटल रजिस्टर्ड वोटर 2,53,208 आहिनि। हिन तक ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे तरफ़ां मलिक फयाज़ उम्मीदवार आहे जेको गुज़िरियल जेके मकानी चूंडूं हुयूं उन्हनि में मलिक फयाज़ खे सदर टाउन जो जेको आहे चेयरमैन बि पाकिस्तान पीपुल्स पार्टी चूंडायो हो। MQM जे तरफ़ां कामरान फारूकी ऐं उनखां अलावा PTI जो हिमायती याफ़्ता आज़ाद उम्मीदवार मुराद शेख ऐं TLP जो सुल्तान अहमद ऐं IPP जो इमरान पारवानी जेको आहे ऐं उनखां अलावा 5 ॿिया आज़ाद उम्मीदवार हिन तक ते जेको आहे मुक़ाबले में आहिनि। अच्छा, PS 110 2018 में जेको हाणे 109 थी वियो आहे नई तकबंदीअ खां पोइ, उते छा सिचुएशन आहे, छा सूरत हाल आहे? जी बिल्कुलु, PS 109 में कराची प्रेस क्लब, सिंध मदरसा, न्यू चाली, मिठाराम, आराम बाग, ब्रंस रोड, जोड़िया बाज़ार, पाकिस्तान चौक, हिजरत कॉलोनी, खारादर, जना अस्पताल, कोठारी गार्डन, डेंसो हॉल, काला पुल, बज़रटा लेन वारा इलाइक़ा अची वञनि था। हिन जी टोटल आबादी 4,54,315 ऐं टोटल रजिस्टर्ड वोटर जेके आहिनि 2,22,977 आहिनि। हिन तक ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे तरफ़ां अब्दुल रज़ाक सांघानी उम्मीदवार आहे ऐं MQM जे तरफ़ां इफ्तिखार काइम खानी, नून लीग जो महमूद हसन ऐं उनखां अलावा PTI जो हिमायती याफ़्ता आज़ाद उम्मीदवार बिलाल जदून, जमायत इस्लामी जो मोहम्मद ज़कर मोहब्बती, TLP मोहम्मद ज़कर मेहनती ऐं TLP जो अहमद रज़ा ऐं IPP जे तरफ़ां मोहम्मद सुहेल समला, अवामी नेशनल पार्टी जे तरफ़ां जावेद खान मुक़ाबले हेठि आहिनि। अच्छा, PS 111 जेको हाणे 110 थी वियो आहे, उते छा सिचुएशन आहे ख़ासि तौर ते नई तकबंदीअ खां पोइ? जी बिल्कुल, PS 110 जो है उनमें रेलवे क्वार्टर्स, दिल्ली कॉलोनी, पंजाब कॉलोनी, हजारा कॉलोनी, नीलम कॉलोनी, क्लिफ्टन कैंटोनमेंट, डिफेंस रिव्यू फेस जो है फेरियर टाउन ऐं ॿिया इलाइक़ा अची वञनि था। इन जी टोटल आबादी 4,57,522 ऐं टोटल जेके वोटर आहिनि उहे 3,15,655 आहिनि। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे तरफ़ां सैयद नजमी आलम उम्मीदवार आहे ऐं MQM जे तरफ़ां शारिक नसीम, PTI जो हिमायती याफ़्ता आज़ाद उम्मीदवार रेहान, जमायत इस्लामी जो सुफियान, TLP जो
मसूद अहमद IPP जो वहीद हुसैन रिंद ऐं अवामी नेशनल पार्टी तरफ़ां जावेद यूसुफज़ई ऐं 5 खां वधीक ॿिया आज़ाद उम्मीदवार बि हिन तक ते मैदान में लथल आहिनि। अच्छा शबीर, 2018 में मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट यानी MQM मुख़्तलिफ़ धड़ाबंदीअ जो शिकार हुई, उन मां ई PSP ठही, प्रेस कॉन्फ्रेंसिस थियूं, तव्हां ॾिठो इल्ज़ामनि जी हिकिड़ी बारिश थी, उन बावजूदि MQM खे उतां जेको आहे सो सुठो हिकिड़ो मुक़ाबिलो थियो, टफ टाइम मिलियो। हाणे जेके MQM जा समूरा धड़ा आहिनि उहे गॾु थी विया आहिनि, तव्हां छा था सम्झो त हाणे हिननि जे गॾु थियण खां पोइ ओवरऑल कराचीअ में जेका MQM जी पॉलिटिकल स्ट्रेंथ आहे उहा केतिरी मुस्तहकम थी आहे या उन ग्रोथ कई आहे? ॾिसो इरफान साहब, MQM जा सभु धड़ा न गॾिया आहिनि, पर MQM मां निकितल जेका PSP हुई उहा MQM में शामिल थी आहे। उनखां अलावा फारूक सत्तार जंहिं कोशिशि कई त पंहिंजी अलॻि MQM ठाहे, पर उनमें हू बदकिस्मती सां नाकाम थियो ऐं आख़िर उहो बि पंहिंजे असुली घर मोटी आयो। पर असुल ॻाल्हि इहा आहे त MQM पाकिस्तान खां अॻु में जेका MQM हुई उनजो जेको मालिक हो, जेको बानी आहे, उहो अॼु ताईं मैटर करे थो ऐं उनजा जेके हिमायती या हुन सां जेके हुनजा जेके चाहींदड़ आहिनि उहे माण्हू जेके आहिनि उहे मैटर कनि था, वोटर उहे ई आहिनि। तंहिंजे करे MQM पाकिस्तान खे तव्हां ईअं ॾिसो, मिसाल तौरु 2018 जी इलेक्शन में असां ॾिठो त PSP जेको आहे अलॻि बीठी हुई, त असां इहो सम्झो पिए शायदि PSP कुझु गेन कंदी, कुझु सीटूं कढंदी, पर बदकिस्मती सां हिकु सीट बि PSP मुस्तफ़ा कमाल एॾो वॾो नालो हुयो, उनमें कुझु ॿिया अनीस एडवोकेट या अनीस काइम खानी जहिड़ा नाला हुया जेके अॻु में मिनिस्टर रही चुका हुआ ऐं नाज़िम रही चुका कराची जा, उन बावजूदि उन्हनि हिकिड़ी सीट बि गेंद न कई। फारूक सत्तार एॾो वॾो नालो जेको 2018 में अलॻि बीठो हुयो, पर उन बि का सीट न कढी। हाणे उहे माण्हू वञी MQM में शामिल थिया आहिनि, उन्हनि जे वञण सां उते MQM खे मुंहिंजे ख़्याल में फ़ाइदो पवण जे बजाए उतां जेका अंदरूनी छिकताण जेका आहे उन में अञा वधीक इज़ाफ़ो थियो आहे। मथां वरी लंडन जे तरफ़ां इहे मैसेज अचनि पिया त MQM पाकिस्तान खे वोट नाहे करणो। तंहिंजे करे हिकु तरफ़ हिते जेके असुल इक़्तिदार धणी आहिनि उहे MQM खे सपोर्ट कनि पिया, उन्हनि जी जेका आहे उहा नरमी आहे MQM सां। ॿिए तरफ़ MQM लाइ इहो मसइलो आहे त उहो जेको लंडन मां पैगाम अचनि पिया वोट न करण जा, उहे उनखे नुक़सान ॾेई सघनि था। अच्छा शबीर, हिन वक़्तु पाण जेकॾहिं 2024 जो जाइज़ो वठूं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ख़ासि तौर ते कराचीअ में धड़ाबंदीअ जो शिकार आहे। MQM पाण ॾिसूं था त लंडन वारे भाई साहब हिकिड़े क़िस्म जे बाइकाट जो ऐलान करे छॾियो आहे, सॾु ॾेई छॾियो आहे। GDA खे कराची में पाण जेकॾहिं न ॿधूं त शायदि ग़लति न हूंदो। हिन वक़्तु पीपल्स पार्टी जे लाइ ज़बरदस्त ईअं खणी पाण चऊं त फील्ड आहे, कमु करण जो मौक़ो आहे। तव्हां ॾिसो था त हींअर पीपल्स पार्टी कराचीअ में कहिड़े क़िस्म जी चूंड मुहिम हलाए पई। चेयरमैन साहब त ठीकु आहे, आउट ऑफ प्रोविंस आहे, पंजाब, KP, बलोचिस्तान, एॾी जेका मरकज़ी क़यादत आहे उहा बिज़ी आहे, पर कराचीअ में हिन वक़्तु हिकिड़ी जॻह ज़बरदस्त सूरत हाल आहे जंहिंमां असांखे पीपल्स पार्टी खे फ़ाइदो हासिलु करणु खपे, त उनजो केतिरो फ़ाइदो वरितो पियो वञे? जी बिल्कुलु, पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे इन सॼे सिनेरियो में जेका सभिनी पार्टियुनि खां जेको आहे गोए खणण में लॻल आहे ऐं यकीनन पीपल्स पार्टी जीअं 2008 खां पोइ 2013 में कुझु वधीक सीटूं हासिलु कयूं, वरी 2018 में 2013 जी भेट में वधीक सीटूं हासिलु कयूं। हिन वक़्तु छाकाणि त मेयर बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ई आहे ऐं उनजो बि उनखे फ़ाइदो थींदो। उन सां गॾोगॾु पाकिस्तान पीपल्स पार्टी बिल्कुलु वाइब्रेंट आहे, जेका मुख़्तलिफ़ ज़िलनि में, मुख़्तलिफ़ टाउन्स ताईं जी सतह ते, मुख़्तलिफ़ यूनियन कमेटियुनि जी सतह ते मासिस में कमु करे पई ऐं उनजो काफ़ी बेनिफिट थियो आहे उतां जे वोटर्स खे, उतां जे मक़ामी शहरनि खे। जेके मक़ामी शहरी सालनि ताईं, ॾहाकनि ताईं यरगमाल हुया हिकिड़ी मख़सूस पार्टी वटि, हिकिड़ी मख़सूस सोच रखंदड़ पार्टी वटि आहे, उन्हनि खे हिकिड़ो ॿियो दग ऐं रस्तो जेको आहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी सूरत में मिलियो आहे। इहो सबबु जो रोज़ाने बुनियाद ते असां ॾिसूं पिया त MQM सां तालुक़ु रखंदड़, PTI सां तालुक़ु रखंदड़ माण्हू जेके आहिनि, उर्दू ॻाल्हाईंदड़ जेके माण्हू आहिनि, उहे धड़ाधड़ पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियतूं कनि पिया ऐं हिन भेरे सेंट्रल ज़िले खां वेंदे कोरंगी ज़िले ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि मां कुझु अहिड़ा उम्मीदवार आहिनि जेके MQM जा नामी गिरामी अॻवान जेके आहिनि उहे रहिया आहिनि। तंहिंजे करे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे काफ़ी फ़ाइदो पहुचंदो। मां सम्झां थो पाकिस्तान पीपल्स पार्टी जेके 2018 में सीटूं खटियूं उनखां वधीक सीटूं कढंदी। ठीकु आहे, वरी महिरबानी लाशारी साहिबु, असांखे अपडेट कयो। ऐं सईद गनी साहिब जी दावा जीअं मूंखे ॿुधायोसीं त 45 हू चवनि था सूबाई जेके सीटूं आहिनि कराची जूं त 27 खां 28 हू खणण में कामयाबु थी वेंदा, इहा हुनजी दावा आहे। ऐं क़ौमी असेंबली में हू पुरुमीद आहिनि त हू जेके आहिनि चवनि था त उते बि 9 खां 10 जे लॻभॻि हू सीटूं खणंदा। बहरहाल आतमी फ़ैसिलो वोटर्स खे करिणो आहे। अॼु जेको हीउ असांजो प्रोग्राम आहे हिते पंहिंजी पुॼाणी ते थो पहुचे। असां ॾींदा इजाज़त।